ॻोठ जो नालो अलाए रखियो मुगेरी। मां 28 मई 2025 में शादी कई सेशन कोर्ट में काशिफ़ अली सां ऐं 22 अक्टूबर ते असां प्रोटेक्शन वरितो ऐं अॼु मां पंहिंजी रज़ा ऐं ख़ुशी सां काशिफ़ अली सां आई आहियां। ऐं हाणे जेको आहे मूंखे ख़तरो आहे पंहिंजे माइटनि मां ऐं पुलिस मां। त मुंहिंजो हाणे मुतालिबो इहो आहे त मुंहिंजे मुड़ुसु या मुंहिंजे मुड़ुस जे कंहिं बि फैमिली मेंबर ते कंहिं बि क़िस्म जी कूड़ी FIR न कई वञे ऐं मुंहिंजे माइटनि मां मूंखे ख़तरो आहे। ऐं उन में आहिनि मजीद मुगेरिया, कलेबख्श मुगेरिया, नूर मोहम्मद मुगेरिया ऐं शफ़ी मोहम्मद मुगेरिया ऐं अनवर अली मुगेरिया ऐं उते रहंदड़ उन ॻोठ में रहंदड़ हर हिकु माण्हू खां मूंखे ख़तरो आहे। शादी कॾहिं कयो? 28 मई 2025 ते सेशन कोर्ट नवाबशाह। शादी जी रज़ा ख़ुशी सां कई? जी जी बिल्कुलु मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कई आहे। हाणे तव्हांखे उन खां पोइ तव्हांजा माइट तंग पिया कनि तव्हांखे? जी बिल्कुलु तंग बि कंदा ऐं FIR कूड़ियूं वग़ैरह कराईंदा। मुंहिंजे मुड़ुस जे कंहिं बि फैमिली मेंबर ते का बि कूड़ी FIR न कई वञे ऐं मूंखे पंहिंजे माइटनि खां बि ख़तरो आहे। तहफ़ुज़ खपे। सेशन कोर्ट नवाबशाह में निकाह कयो सर, ठीकु आहे न सर। ऐं उन खां पोइ सर असां 22 मई ते असां प्रोटेक्शन ऑर्डर वरितो अक्टूबर ते ऐं उन खां पोइ असांखे इन जे माइटनि ते ऐं ॿियो पुलिस वारा आहिनि उन्हनि माना थाणे वारनि ख़तरो आहे जेके असां ते कूड़ियूं FIR ऐं अगवा वग़ैरह जो अहिड़ो को बि माना केस न कनि असां ते सर।